सिंध धरती जेका तहज़ीबी मागन खां माला माल आहे। सिंध धरती जिते मोहन जो दड़ो, रनीकोट जूं रौनकूं, नवकोट जा नायाब ऐं दिलफरेब मंज़र ॾिसण वटां बख़्शे थी, उते उमर मारवी जो लोक कहाणी खे जनम ॾींदड़ उमरकोट बि तारीख़ जे वर्क जी हैसियत पुण रखे थो। उमरकोट जो नालो तारीख़ में उमर मारवी जी लोक कहाणी ऐं अज़ीम मुग़ल अकबर बादशाह जे ॼमण जी हंध जे करे मशहूर पुण आहे। जेतोणीकि उमरकोट जे तारीख़ी किले जी तारीख़ हिते राज कंदड़ मुख़्तलिफ़ शाही ख़ानदाननि जे रंग बिरंगी तारीख़ सां भरियल आहे। हीउ शहर सूमरा घराणे सन 1050 ईस्वीअ खां 1350 ईस्वीअ जे पहिरें हाकिम उमर बादशाह अॾायो। 13वीं सदी ईस्वी जे पोएं अध में हिकु राजपूत हुकुमरान परमार सोढे हिन शहर ते पंहिंजो तसल्त ॼमायो ऐं हुन जे पोएं मान राणे प्रसाद पंहिंजो लश्कर वठी अची उन वक़्तु मुग़ल बादशाह शहनशाह हमायून जो इस्तक़बाल कयो ऐं खेसि पनाह ॾिनी जॾहिं हू सन 1541 ईस्वीअ में शेर शाह सूरी वारे खां शिकस्त खाइण खां पोइ भटकी रहियो हो। हिन जो नामियारो पुटु अकबर बादशाह उमरकोट में ॼाओ। उन खां पोइ राजपूत हाकिमनि खां कलोड़नि किलो खसे वरितो। वरी कलोड़नि जे औलाद उहो जोधपुर जे राजा खे विकिणी छॾियो। 1813 ईस्वीअ में टालपुरनि हीउ किलो वापसि वरितो ऐं 1843 ईस्वी में अंग्रेज़नि जी सिंध ते कब्ज़े थियण ताईं हीउ किलो वठनि रहियो। हीउ किलो मुस्ततील नमूने ठहियल आहे, जंहिंजी डेघ 946 फुट ऐं वेकर 785 फुट पुण आहे। किले जे चइनी कुंडुनि खां अधु गोलाई वारा दिफ़ाई बुर्ज बि आहिनि ऐं ॿाहिरे वारे कमानीदार दरवाज़नि जे ॿिन्ही पासनि खां अधु गोल जा बुर्ज बि पुण ठहियल आहे। उहे शयूं जेके हिन दौर सां तालुक़ रखनि थियूं हिते अॼु बि नुमाइश जे लाइ रखियल पुण आहिनि, जंहिंमें हथियार, सिक्का, ख़तातीन जा नमूना, शाही दस्तावेज़ात, थरपारकर मां मिलियल जैन ऐं हिंदू मज़हब जा मुजस्मा, ज़ेवरात ऐं तस्वीरूं पिणु मौजूदु आहिनि, जेके मुग़लिया दौर ऐं ख़ासि करे गुज़िरियल दौर अकबर आज़म जे दास्तान जी भरपूर अक्कासी कनि थियूं ऐं मक़ामी सक़ाफ़त जे पिणु झलक पेश कनि थियूं। ज़हीरुद्दीन मोहम्मद बाबर जंहिंजो दौर ही आहे 1526 टू 1530 एनो डोमनी यानी सन ईस्वी आहे। उन खां पोइ नेक्स्ट आहे नसरुद्दीन मोहम्मद हमायून। हीअ हमायून बादशाह जंहिंजो दौर बि हिते अचे थो, जेको 1530 खां 1556 ताईं अचे पियो। उन खां पोइ नेक्स्ट आहे जलालुद्दीन मोहम्मद अकबर बादशाह, जंहिंजो 1556 खां 1605 ईस्वी दायरे जेको आहे सो दौर अचे थो। ऐं हिन में तव्हां तस्वीरूं ॾिसी सघोसि था त हीअ जेको विच में ट्यूब लाइट जी थोरी रोशनी अचेसि थी पई, उन जे करे तव्हांखे ॾिसण में मुंहिंजे ख़्याल में ऐं हिते तव्हांखे हीअ अकबर बादशाह जलालुद्दीन अकबर बादशाह जी
अची उमरकोट में कंदसि कान कुरीत पखन जी प्रीत ऐं माणे मूर न मटिया। मुर्शिद लतीफ़ साईं जंहिं तारीख़ खे लिखे थो पंहिंजे रिसाले में, जंहिं किरदार खे लिखे थो, जंहिं ज़िक्र खे पंहिंजी जेको आहे रिसाले जी सूरत में आंदो आहे, उहो बि हिन में मौजूदु आहे। त उमिरि खे जेका मारवी आहे उहा चवे थी त अची उमरकोट में ऐं कंदसि कान कुरीत पखन जी प्रीत ऐं माणे मूर न मटिया। यानी हीअ महल, ही महलातूं, ही जेकी कुझु आसाइशूं तुंहिंजियूं आहिनि, इहे मूंखे पंहिंजे मारोड़नि खे विसारणनि जेके आहिनि से लाइ काफ़ी न आहिनि। ऐं पंहिंजे मारोड़नि खे कॾहिं बि नथी विसारे सघां। असां साईं सरदार अली शाह जा तमामु घणा थोराइता आहियूं, जिन हिन तहज़ीबुनि खे अॼु ताईं जेको आहे सो हिन सिंध सकाफ़त जी हिननि तहज़ीबुनि खे सहेड़े रखियो आहे, उमरकोट जी तारीख़ खे सहेड़े रखियो। वक़्तनि ब वक़्तनि हिन किले जी मरम्मत जो कमु बि थींदो रहियो आहे, जेतोणीकि ज़िले उमरकोट जे तारीख़ी सियासी घराणे सां तालुक़ रखंदड़ सैयद सरदार अली शाह जेको सकाफ़त जो पिणु वज़ीर आहे, हिन किले जे हर वक़्तु ख़ूबसूरत ऐं तारीख़ी माॻनि लाइ कमु करे रहियो आहे।